नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे अफ़सोसनाक ख़बर का कंदा हलूं त बेरिया सिटी क़ौमी शाहरा बाईपास ते ॿिनि मोटरसाइकिलनि जो आमू साम्हूं टक्कर जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अली अनवर वलद मोहम्मद बलादी, अब्दुल रज़ाक वलद गुल मोहम्मद बुढ़ो, दानियाल अली वलद वज़ीर सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे ॻोठाणनि ऐं बेरिया पुलिस बेरिया सिटी अस्पताल पहुचायो, जिथे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। इन मौक़े ते ज़ख़्मी दानियाल मीडिया खे ॿुधायो त असां डाली शहर खां नौशरो फिरोज़ वञी रहियासीं त बेरिया सिटी बाईपास वटि ठारू शाखा ईंदड़ मोटरसाइकिल सवार रोड क्रॉस कंदे साम्हूं टकराइजी वियो ऐं असां ज़ख़्मी थी पियासीं, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि अब्दुल रज़ाक अली अनवर खे जी हालत नाज़ुक हुजण करे डॉक्टर नवाब शाह रेफर कयो आहे। इन मौक़े ते डॉक्टर खादिम मेमण ॿुधायो त टिनि ज़ख़्मियुनि खे तबी इमदाद ॾिनी पई वञे, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि खे दिमाग़ में धक लॻण करे नवाब शाह अस्पताल रेफर कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस मौक़े ते पहुची ज़ख़्मियुनि जा तफ़सील मालूम करे मेडिकल लेटर जारी करे छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।